subscribe our channel and press the bell icon for new updates. अस्सलाम वालेकुम प्यारा व्यूअर्स, IGTV जे हिन प्लेटफॉर्म तां इमरान गोपांग जो सलाम अर्ज़ आहे। त प्यारा दोस्तो, अॼु जो मौज़ू आहे हज़रत अली साईं जा कौल। उन खां पहिरियां अवां सभिनी सॼणनि खे जुमातुल मुबारक जूं खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। त हलूं था ना कंहिं देर जे पंहिंजे मौज़ू जे तरफ़। त हज़रत अली साईं जो कौल आहे त ॿिनि शयुनि ते कॾहिं बि भरोसो न कजे। ॿिनि शयुनि ते कॾहिं बि भरोसो न कजे। पहिरीं शइ चंग भलाई यानी सेहतयाबी, छाकाणि त सेहतयाबी ॾिसंदे ई ॾिसंदे बीमारी में तब्दील थी वेंदी आहे। ऐं ॿी शइ आहे मालदारी यानी अमीरी, त अमीरी ॾिसंदे ई ॾिसंदे गुरबत में तब्दील थी वेंदी आहे। त प्यारा दोस्तो, ॿियो हज़रत अली साईं जो कौल आहे त टिनि हालतुनि में माण्हूअ जे अकुल जो इम्तिहान थींदो आहे। टिनि हालतुनि में माण्हुनि जे अकुल जो इम्तिहान थींदो आहे। सभ खां पहिरीं माल, उन खां पोइ हुकूमत, उन खां पोइ मिल्कियत। त इन्हनि टिनि हालतुनि में माण्हूअ जे अकुल जो इम्तिहान थींदो आहे। त जॾहिं माण्हू मालदार थी वञे थो या जॾहिं अल्लाह साईं उनखे माल अता करे थो त हू पंहिंजे अकुल खां कीअं कमु वठे थो, अल्लाह जो नाफ़रमान थी वञे थो या अल्लाह जो फर्माबरदार थी वञे थो। ईअं ई हुकूमत, ईअं ई मिल्कियत। ऐं अहिड़े तरीक़े सां टियों कौल आहे त कॾहिं बि टिनि शयुनि में हया न करणु घुरिजे। सभ खां पहिरीं महिमान जी ख़िदमत में, सभ खां पहिरीं महिमान जी ख़िदमत में, ऐं ॿियो उस्ताद ऐं पीउ जी ताज़ीम में उथी बीहण में, ऐं टी शइ आहे हक़ जी ॻाल्हि करण में ऐं हक़ जी ॻोल्हा में। त प्यारा दोस्तो, उम्मीद थो कयां त अॼु जी हीअ वीडियो अव्हां खे पसंदि आई हूंदी। ऐं जेकॾहिं पसंदि आई हुजे त असांजे IGTV चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं भर में लॻल बेल आइकन खे दॿाईंदा त जीअं वक़्तन बवक़्तन असांजूं ही मालूमाती वीडियोज़ अव्हां सॼणनि ताईं पहुचंदियूं रहनि। ऐं जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी ज़ात जे मुतालिक़ मालूमात हासिल करणी आहे त कमेंट सेशन में वञी करे पंहिंजी ज़ात जो नालो लिखंदा। इंशाअल्लाह हिन IGTV चैनल ते तव्हांजी ज़ात जे बारे में वीडियो तैयार करे अनक़रीब अपलोड कई वेंदी। त तव्हांजी वॾी महिरबानी, घुरूं था इजाज़त। अल्लाह वाही।